निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर तरफ़ां सूबे में पेंशन रिफॉर्म्स आणण जी हिदायत करे छॾी। कराची में निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि नाणे खाते जो इजलास थियो आहे। इजलास में चीफ सेक्रेटरी डॉक्टर फ़खर आलम, चेयरमैन PND शकील मंगणेजो, नाणे खाते जो सेक्रेटरी काज़िम जतोई, स्पेशल सेक्रेटरी तारिक शाह, शमीर भुट्टो, निसार मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में वॾे वज़ीर खे सूबे सिंध जे माली वसीलनि, ख़र्चनि ऐं बचत जी हिकमत अमली बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। निगरान वॾे वज़ीर तरफ़ां पेंशन रिफॉर्म्स आणण जी हिदायत कई वई। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो त पेंशन जा गुल ख़र्च करंट रेवेन्यू ख़र्चनि खां 14% वधीक आहे। जेके घोस्ट पेंशनर आहिनि उन्हनि खे पेंशन सिस्टम मां कढियो वञे। निगरान वॾे वज़ीर चयो त DCs नाणे खाते सां गॾिजी खुली कचहरी ज़रिए पेंशन केसिस जी तस्दीक़ कनि। ट्रेज़री में पेंशन ॾियण में देरि कनि था। जेके पेंशन फ्रॉड थियनि था उहे क़ाबिले क़बूल न आहिनि। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो त आउं चाहियां थो त नाणे खाते खे ऑटोमेशन ते आंदो वञे त जीअं ज़िलनि में ट्रेज़री वारा कॾहिं बि करप्शन न करे सघनि।